अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ HD। सिंध इशूज़ न्यूज़ HD बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं ज़िला मटियारीअ जे ब्यूरो चीफ सागर सोलंकीअ जी। मटियारी ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि जिन में ख़ैबर हाला, खंडो, बिटिया, सईदाबाद, उॾेरोलाल, पलीजाणी, शाहपुर, मटियारीअ में इल्मु पिरायो, सिंध सवारियो जे उनवान हेठि सक़ाफ़ती रंग निकिरी पिया। नौजवान ॿार तोड़े पीर मर्द सक़ाफ़ती वेस, बोस्कीअ जा पटका, सिंधी टोपियूं, अजरक पहिरे मटियारी मेन स्टॉप ते पहुता, जिते शहरनि पारां सक़ाफ़ती ॾियारे जो पहिरें नमूने आजियां कई वई ऐं मुख़्तलिफ़ शहरनि इलाइक़नि खां सक़ाफ़ती रैलियूं कढियूं वयूं। जॾहिं त मटियारीअ में जस्कम अॻुवाणनि ऐं नौजवान इतिहाद जे नौजवाननि जिन में बशीर मल्हा, जुनेद ख़ासकेली, अब्बास ख़ासकेली, शान ख़ासकेली, वसीम मल्हा, हाफ़िज़ तारिक ख़ासकेली ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में सक़ाफ़ती रैली कढी वई, जेका शहर खां मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदे बस स्टॉप ते पहुती, जिते नौजवाननि पारां क़ौमी गीतनि ते रक़्स शुरू करे ॾिनो। उन मौक़े ते ख़िताब कंदे हिननि चयो त सिंध जे सक़ाफ़त 5000 साल पुराणी तारीख़ आहे। असीं सिंधी महिमान नवाज़ आहियूं। सिंध धरती असांजी माउ आहे। असां सिंधी हमेशह मोहबत, अमन, प्यार जो प्रचार कई आहे। सिंध जी सक़ाफ़त हज़ारे सालनि खां हलंदी पई अचे, जेका हमेशह हलंदी रहंदी। हिननि वधीक चयो त अॼु जी सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे। उन मौक़े ते सहाफ़ी सागर सोलंकी, तहमीर लाखो, रज़ा चंड, सुहेल भयो, नबी बख़्शिश जखरेजो ऐं ॿिया मौजूदु हा। ही हुयूं हिन वक़्त ताईं जो अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ HD।